जी बनी है या सरकारी बड है या इन कब्जा माफिया वारनि जी बनी है तो घट में इंसानियत का शइ हूंदी आहे। को माण्हू मरी वेंदो आहे तो असां उन वॾनि जे नाले नलका लॻाराईंदा आहियूं जीअं पाणी पी सदका जारे जे हवाले सां असांजे वॾनि खे जेके गुज़ारे विया आहिनि उन्हनि खे सवाबु मिले। पर हिननि सॼो बड बंदि करे 2200 खां मथे ते लेडीज़ ऐं मर्दनि जा वोट आहिनि ऐं हुन मासूम ॿार तव्हां पाण ॾिसी सघंदा हज़ारनि जी तादाद में हिते मारूड़ा जेके आहिनि पाणी लाइ डुक लाइ तरसनि पिया। अफ़सोस आहे अहिड़ी हुकूमत ते माण्हू दुनिया वञी चंड ते पहुती आहे, असां पाणी डुक लाइ परेशान। को बि पाणी भरण जो पाणी पीअण जो को बि असां वटि मौजूदु कोन्हे को जितां असीं पाणी भरे पीऊं। हिकिड़ो वाह आहिनि जेको ॿारो पाणी अचे पियो किनो पाणी असांजे पीअण जे लाइक़ु कोन्हे। जो अगरि उहो ॿारनि खे पीआरियूं था त अघ ई बीमारी उरली बीमारियूं कई मुख़्तलिफ़ में असांजो माना पहाड़ी इलाइक़े ते वेठो आहियूं। पाणी पीअण जी असां वटि का बि सहूलियत कोन्हे को। सफ़ा परेशान आहिनि, पाणी पीअण लाइ किथे पाणी कोन थो मिले। असीं वेठा आहियूं हिकिड़े जबल जे इलाइक़े में, सभिनि खे ख़बर आहे असांजो पाणी जो नेखाम हो इन जे आसारे ते इहो असांजो बंदि थी वियो। इन खां सवाइ असांखे पाणी न मिलियो त मरी हूं बि वेंदासीं। SP टंडो मोहम्मद खान खे बि असां उते बि चयो आहे त असां इंसाफ़ कयो वञे। असां इंसाफ़ जी घुर कई आहे, असां ॿी का बि घुर कोन कई। असां ते माना हथियार वञूं था त हथियार सिधा कया था वञनि ऐं असां ते उते माना विढ़ण जूं तयारियूं कयूं थियूं वञनि। उन्हनि अची अज़ीज़नि बंदि कयो आहे ऐं इंशाअल्लाह असां छा बि थी वञे भले छा बि कनि पर असांजो मरण जीअण हिते आहे। असां इहो माना कॾहिं बि टुकर पाणी लाइ असां कॾहिं बि इहो सौदो कोन कंदासीं भले छा। असां सां वॾी तकलीफ़ आहे पाणी जी। ही जबल इलाइक़ो लॻो पियो आहे, परे खां पाणी भरे ईंदा आहियूं ऐं मसइलो इहो आहे जे असीं जे 4 महीननि खां वठी इहो पाणी जो हिसाब किताब हले पियो। तकलीफ़ वॾी आहे असांखे ऐं असीं जे छॾींदासीं इहो तड़ पाणी जो असीं हितां ई मुल्क टपड़ खणी वेंदासीं बाक़ी छॾण लाइ असीं मन। जी बिल्कुलु, असां हिन वक़्तु तिलके शाह करीम जे सईदपुर लॻ जबल ते हाजी नूरमहमद गोपांग जे ॻोठ में मौजूदु आहियूं जिथे असांजी पहुतासीं उञ बि लॻी पर असांजी दिलि कोन चई हिन ॻोठनि खां पाणी घुरूं। हिननि जी हालत असां कंडीशन मां ॾिठीसीं, मोटरसाइकिल ते परे खां पाणी भरे आया पे। उते हिकिड़ो चाचो बुज़ुर्ग जीअं आयो जल्दी पाणी घर खणी हल त ॿार 1 बजे खां उंझा वेठा आहिनि। उन ॻोठ में असां पाणी कीअं घुरूं उन्हनि खां ऐं उन्हनि ॻोठाणनि जो पाणी उते बंदि थियो आहे। चवंदा असांजी सर्वे ज़मीन आहे जॾहिं त 75 साल खां उते ॻोठाणा जेके आहिनि पाणी भरीनि था। हीअ तव्हां टांकी ॾिसी सघो था, हीअ ॻोठाणनि कोन ठाराई आहे। हीअ मुशरफ़ जे दौर में अची मुशरफ़ जे दौर में हीअ मंज़ूर थी हुई जितां मिठो पाणी पूरो ॻोठ भरींदो। 2016 खां ही मुकमल ख़राब पई आहे। डीज़ल जा पैसा कोन आहे, गवर्नमेंट एतिरी करप्शन में पूरी आहे। डीज़ल जा पैसा कोन्हनि, मोटर ऐं त लाइट जी कमी जे करे मोटर कोन पई हली त उन खां पोइ ॿियो पाणी जेको बि घुरिजे आहे एॾो खारो पाणी आहे हिते जो भित में इस्तेमालु कनि था या पलस्तर ते इस्तेमालु कनि था, उहो पलस्तर ई सॼो लहियो वञे। ऐं उहो बड जेको सरकारी बड आहे जेके कब्ज़ो करे नाजाइज़ कूड़ा कागज़ छॾाए तपेदार हे हो सभिनि खे शिकायत करण जे बावजूदि सभु पैसा वठो हुन सां गॾु बीठा आहिनि। पर हिननि जो पाणी ईअं बंदि थियो आहे जी करबला में यज़ीज़नि जेका इमामनि जो पाणी बंदि कयो। हीअ तव्हां मासूम ॿार अहिड़ा ॾिसो जेके आउं कोन थो सम्झां ही के वेझड़ाई में को वेंता हूंदा। हीअ तव्हां कंडीशन ॿारनि जी पाण ॾिसी सघो था पर आउं सम्झां वॾनि जी कंडीशन तव्हां ॾिसी सघो था। वेंचण लाइ, बाथरूम लाइ, विज़ू लाइ, हर शइ लाइ ही परेशान पाणी लाइ। ऐं हीअ अॻियां तव्हांखे वठी थो हलां हिते मोटरसाइकिलनि ते असां बीहारियूं आहिनि जेके मोटरसाइकिलूं असांखे सुठो कोन पियो लॻे उन्हनि खे बीहारण पर असां मजबूरी अथनि सोशल मीडिया खे माण्हुनि खे ॾेखारणु चाहियूं पिया। हीअ तव्हां ॾिसो पाणी जेके 5-5 किलोमीटर परे मोटरसाइकिल ते जेकॾहिं वेझो हुजे हा त ही मासूम ॿार अहिड़ा ही लेडीज़ ही बुज़ुर्ग जेके आहिनि पंधु वञी भरनि पिया। ही मोटरसाइकिल ते पाणी भरनि था। अली मोटरसाइकिलनि ते जेके दॿा हुआ उहे टुटल आहे, पाणी हुन मां वियो पिए जिन खे असां हितां रवानो कयो आहे उहो असां मूं ई भरी आहे उहा बि तव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं तव्हां ॾिसी सघो था हिते जीअं बुज़ुर्ग आहियो ऐं पहिरीं दिन ॻोठ चाचे खां माज़रत थो कयां असां तव्हांजो टाइम हिते सिड़ायोसीं पर असांजी मजबूरी आहे असां माण्हुनि खे ॾेखारियूं त हिन ॻोठाणनि सां दर्द ऐं तकलीफ़ कहिड़ी आहे। अहिड़ी 3 महीननि खां मुसलसल पाणी बंदि आहे। असां सोशल मीडिया ते निशानदी करण जे बावजूदि, मीडिया ते हलण जे बावजूदि हिननि जो को बि तदारक कोन थो थिए, हिननि जो को फ़ैसिलो नथो थिए हिन खे ज़मीन वापसि कराई वञे। जॾहिं त मोज़िज़नि वटि ऐं पाण हिते गोपांगनि सां गॾिजी विया उन्हनि धणियुनि सां वञी मिलिया आहियूं। उन्हनि ठुप जवाबु ॾिनो आहे, हिते मोज़िज़नि सां असीं वञी मिलिया आहियूं ऐं हुननि बि इहो चयो तव्हांजो पड आहे, तव्हां पुराणे वक़्त खां हितां भरींदा पाणी अचो पिया, ईअं कीअं था कब्ज़ो कनि। कमु उन्हनि बंदि बि करायो। उन खां पोइ ॿियनि मोज़िज़नि सां मिलिया आहियूं, उन्हनि बि इहा ॻाल्हि कई ऐं सभिनि ॻोठाणनि इहा ॻाल्हि कई त पाणी जो बड आहे हीअ गोपांग हितां यूज़ कंदा हुआ, इस्तेमालु कंदा हुआ। उन जा नलका हिते कराची इंजोज़ आहे उहा बणी वई आहे। हिते सरकारी हिसाब सां मुशरफ़ जे दौर में बि स्कीम मंज़ूर थी, उनजे बावजूदि उहे माण्हू हिते घर वेठा आहिनि। पाणी यज़ीज़नि बंदि कयो,
गोपागंज जो पानी हिते बंदि कयो वियो आहे। अञा ताईं हुकूमत ख़ामोश आहे। हीउ मुसलमाननि जो मुल्क आहे। हिते पाणी जेकी केॾी अहमियत आहे हिन ॻोठाणनि खां ताईं पुछो। पाणी जी अहमियत छा आहे? हिकिड़े डुक लाइ तड़पनि पिया ॻोठाणा, पर अफ़सोस आहे हिननि जो को बि तदारक नथो करे ऐं हू जेका पैसा हलाए छा ख़बर न आहे। बहरहाल सभु हुन ते मजबूर आहिनि। जेकॾहिं असीं चऊं था इहो, जेकॾहिं गोपागंज जी बनी आहे या सरकारी बड आहे या इन कब्ज़ा माफ़िया वारनि जी बनी आहे त घटि में इंसानियत का शइ हूंदी आहे। को माण्हू मरी वेंदो आहे त असां उन वॾनि जे नाले ललका लॻाराईंदा आहियूं जीअं पाणी पी सदका जारे जे हवाले सां असांजे वॾनि खे जेके गुज़ारे विया आहिनि उन्हनि खे सवाबु मिले। पर हिननि सॼो बड बंदि करे 2200 खां मथे ते लेडीज़ ऐं मर्दनि जा वोट आहिनि ऐं हुन मासूम ॿार तव्हां पाणी सघंदा हज़ारनि जी तादाद में हिते मारूड़ा जेके आहिनि पाणी लाइ डुक लाइ तरसनि पिया। अफ़सोस आहे अहिड़ी हुकूमत ते माण्हू दुनिया वञी चंड ते पहुती आहे, असां पाणी डुक लाइ परेशान आहियूं। अचो त हिन ॻोठाणे सां ॻाल्हि ॿोल्हि कंदा हुन जो छा चवणु आहे? जी हाँ, सही, इहो तव्हां बिल्कुलु सही चयो। असां वटि को बि पाणी भरण जो, पाणी पीअण जो को बि असां वटि मौजूदु कोन्हे को जितां असीं पाणी भरे पियूं। हिकिड़ो वाह हिन जेको ॿारो पाणी अचे पियो, किनो पाणी असांजे पीअण जे लाइक़ु कोन्हे। जो अगरि उहो ॿारनि खे पीआरियूं था त अघ ई बीमारी उरली बीमारियूं कई मुख़्तलिफ़ में असांजो माना पहाड़ी इलाइक़े ते वेठो आहियूं। पाणी पीअण जी असां वटि का बि सहूलियत कोन्हे को। जेके बि MP MNA SSP SP जेके बि आहिनि या सुभाणे ही जहिड़ो करणु था चाहिनि या माण्हू मरणु था चाहिनि, तक़रीबन ही असांजी तदारक 6 साल खां वठी हले पई। का अॼु जी कोन्हे को 6 साल खां वठी असीं पाणी जे किलत में आहियूं। त असां वटि अॼु ताईं बि को आला कमु हली कोन आयो त तव्हांजो मसइलो छा आहे, असीं जाइज़ी हल करे था सघूं। को बि अॼु ताईं बि असां वटि कोन आयो जे तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे, कहिड़ी ॾुखई आहे, छा सहूलियत आहे, छा सहूलियत कोन्हे, तव्हांखे कहिड़ी शइ खपे, कहिड़ी शइ न खपे, को बि असां वटि हिते अॼु ताईं कोन पहुतो। 6 साल खां 7 साल खां वठी पाणी जी तकलीफ़ आहे। जी हा, तव्हां ॿुधायो, तव्हां हिते अच सां हिते पाणी जी रड़ कई त माना जेको आहे घर में पाणी मौजूदु कोन्हे, तव्हां छा था चवणु चाहियो? नंढड़ा ॿार सफ़ा परेशान आहिनि। पाणी पीअण लाइ किथे पाणी कोन थो मिले। असीं वेठा आहियूं हिकिड़े जबल जे इलाइक़े में, सभिनि खे ख़बर आहे। असांजो पाणी जो नेखाम हो इन जे सहारे ते इहो असांजो बंदि थी वियो। इन खां सवाइ ॿी असांजो को सहारो कोन्हे। ज़िंदगी मौत मरण जो आहे। जे असांखे पाणी न मिलियो त मरी हूं बि वेंदासीं, न त पाणी ते ज़रूरु सिर ॾींदासीं। असांजी तकलीफ़ आहे पाणी जी। ऐं असांजो माना इहो वाटर सप्लाई जी जॾहिं असांजी स्कीम मंज़ूर थी उन टाइम खां वठी असां माना असांखे सहूलियत हुई पाणी जी, उहा बि असांजे डूडा बिरादरी पटे ख़तमु करे ॾिनी। हथियार खणी हुते वेठा आहिनि पिया। असां वस वारनि खे सभिनि खे असां इतलाह कई आहे त बाबा असां सां ज़ुल्म थो थिए, असां सां माना इंसाफ़ कयो वञे। असां SP टंडो मोहम्मद ख़ान खे बि असां हुते बि चयो आहे त असां इंसाफ़ कयो वञे। असां इंसाफ़ जी घुर कई आहे। असां ॿी का बि घुर कोन कई। असां ते माना हथियार वञूं था त हथियार सिधा कया था वञनि ऐं असां ते हुते माना विढ़ण जूं तयारियूं कयूं थियूं वञनि। हुते कब्ज़ो करे हुते माण्हू हथियारनि वारा विहारियो वेठा आहिनि थिया ऐं असां हुते वञी बि नथा सघूं। असीं जेके आहियूं ग़रीब माण्हू, मिसकिन माण्हू, असांजो इहो कोन्हे को त असीं कंहिंसां विढ़ूं। सूरत हाल ॾिठी आहे सॼे ॻोठ जी, ॿुधाइण जी का ज़रूरत कोन आहे, ठीकु आहे न। बाक़ी असांजो तड़ तक़रीबन 2007 खां वठी जेको इहो टुकर आहे, इहो टुकर 2007 खां वठी असां पाणी वठूं पिया ऐं हर शइ करियूं पिया ऐं सो पाणी हिननि अची अज़ीज़नि बंदि कयो आहे। ऐं इनशाला असां छा बि थी वञे, भले छा बि कनि, पर असांजो मरण जीअण हिते आहे। असां इहो माना कॾहिं बि टुकर पाणी लाइ असां कॾहिं बि इहो सौदो कोन कंदासीं, भले छा बि थी वञे। ॿी सूरत में हीअ सॼी बिरादरी आहे, 800 खां 1000 माण्हू आहिनि, पर ॻोठ वारनि ऐं आला अख़्तियारनि खे थोरो नज़र विझणु खपे त इहे बि का इंसान आहिनि, इन्हनि लाइ कुझु न कुझु सोचणु सुठो खपे। पर वधीक हिते मीडिया ते एतिरो वधीक ॻाल्हाइणु कोन थो चाहियां, त महिरबानी करे SSP टंडो मोहम्मद ख़ान, आला अख़्तियार आहिनि, बिलावल भुट्टो ज़रदारी आहे ऐं ॿिया जेके वसवार आहिनि जिन्हनि खां मदद पुॼी सघे थी हिन ॻोठ लाइ, ठीकु आहे, उहे असां लाइ कुझु कनि ऐं महिरबानी करे असांखे हिन मरले मां पास कराइनि। छो त हीअ मरलो ॿिनि बिरादरियुनि में ठीकु ठाक हींअर कल्ह बि हिकिड़ो थियो हो जथो, अला न करे कुझु थी पवे हा ऐं ठीकु ठाक नुक़सानु थी वञे हा, पर कुझु ॻोठ जे माण्हुनि इन सिस्टम खे कंट्रोल कयो। कंट्रोल करण खां पोइ ऐं कुझु बचा थियो। अगरि थोरी देरि में ई काफ़ी नुक़सानु थी, उनजो ज़िम्मेवारु केरु हो? सर असां सां वॾी तकलीफ़ आहे पाणी जी। ही जबल इलाइक़ो लॻो पियो आहे, परे खां पाणी भरे ईंदा आहियूं ऐं मसइलो इहो आहे जे असीं जे 4 महीननि खां वठी इहो पाणी जो हिसाबु किताबु हले पियो। तकलीफ़ वॾी आहे असांखे ऐं असीं जे छॾींदासीं इहो तड़ पाणी जो, असीं हितां ई मुल्क टपड़ खणी वेंदासीं बाक़ी छॾण लाइ असीं
माना असांखे आहे कोन पाणी बंदि करण ते ॿुधाई न वॾी तकलीफ़ आहे असांखे। सर महिरबानी।